नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त इमरान ख़ान जी हुकूमत बुख ऐं महांगाई जे तूफ़ान खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। इमरान जी हुकूमत माफ़िया जी हुकूमत अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो घोटकी वेझो ॻोठ नूर मोहम्मद लिगारी में सीनियर सहाफ़ी मुश्ताक लिगारी सां संदुसि अमड़ जी वफ़ात ते उज़रख़्वाही कई। उज़रख़्वाही करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो आहे त सरफराज़ अहमद लिगारी, मनवर अली लिगारी, असगर अली लिगारी, अब्दुल गनी लिगारी ऐं ॿिया मौजूद हुआ। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त पीपी अवामी पार्टी आहे। पीपी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे त बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे। हिन चयो त शहीद राणी सॼी ज़िंदगी मज़लूम अवामनि जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे ऐं पीपी वाहिद पार्टी आहे जंहिं हमेशह ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जा मसइला हल कया आहिनि। हिन चयो त ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत पीपी जी हूंदी। बिलावल भुट्टो मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हिन चयो त इमरान ख़ान जो 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर ॾियण वारा ऐलान हवा में उॾाया विया आहिनि। मुल्क में महांगाई जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। इमरान हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी है। इन मौक़े ते पीपी अॻुवाण सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह, अनवर खान शाहणी, मोहम्मद इस्माइल ऐं ॿिया सूबाई वज़ीर साण गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।